वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ CCI जो इजलास जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ जारी गडियल वफ़ादार वारी काउंसिल जे इजलास में 8 रुकनी काउंसिल में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर शरीक। मरियम नवाज़, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, ख्वाजा आसिफ ऐं ॿियनि जी शिरकत। गडियल वफ़ादार वारी काउंसिल 6 नुकाती एजेंडा ते गौर कयो पियो वञे। CCI कैनाल मंसूबे बाबति सिंध हुकूमत जी एजेंडा ते गौर। इजलास में साल 2021-2022 जे सालियाने रिपोर्ट जो जाइज़ो वरितो पियो वञे। CCI सेक्रेटरीट मुलाज़िमनि जी भर्ती जे क़ाइदनि जी बि मंज़ूरी ॾिनी वेंदी। पाकिस्तान ऐं भारत को बि मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल करे सघनि था। भारत खे पाकिस्तान बाबति पंहिंजे मौक़िफ़ ते नज़रसानी करणु पवंदी। भारत जेकी इल्ज़ाम हणी रहियो आहे उहे सभु पुराणा आहिनि। भारत अंदरूनी मसइलनि तां ध्यानु हटाइण लाइ इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो परॾेही TV खे इंटरव्यू चवे थो पाणी जो दहशतगर्दी वारे मामले सां को बि तालुक़ नाहे। पाकिस्तान खे शिमला मुआहिदो मुअत्तल न करणु घुर्जे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पार्टी अॻवाननि जूं मुलाक़ातूं। निसार खोड़ो, नवीद कमर, सईद गनी, वक़ार मेहदी ऐं ॿियनि चेयरमैन सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान सिंध जी मजमूई सूरतहाल ऐं सिंधु दरिया मां कैनाल कढण वारे मामले ते ख़्यालनि जी ॾेवट। सिंध जे पाणी वारे मामले ते का बि सौदेबाज़ी न करण ते इतफ़ाक़। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कैनालनि बाबति वज़ीर आज़म जो फ़ैसिलो वाखाण जोॻो आहे। सिंध हुकूमत ऐं ट्रांसपोर्टरनि में ॻाल्हियूं कामयाब। गुड्स ट्रांसपोर्टर्स पारां एहतजाज ख़त्म करण जो ऐलान। यूनाइटेड गुड्स ट्रांसपोर्ट ऐं पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे वफ़द शर्जील मेमण सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां ख़ातिरी बस ट्रांसपोर्टर्स CM हाउस आॾो धरणो न हणण जो ऐलान कयो। ॻाल्हियूं फासण सबबि ट्रांसपोर्टर परेशान आहिनि। सिंध हुकूमत खे एहसास आहे। ट्रांसपोर्ट खाते पारां गाॾियुनि खे पहुतल नुक़सान जो काथो लॻाइण लाइ कमेटी जोड़ी पई वञे। इंशाअल्लाह अॼु धरणो ख़त्म थी वेंदो ऐं ट्रांसपोर्टरनि खे पुरअमन तरीक़े सां रवां दवां कयो वेंदो। भारतीय हमले के ख़दशे ते पाकिस्तान की फौजी ताकत वधीक वधाए छड़ी है। पाकिस्तान एटमी हथियार इन सूरत में इस्तेमाल कंदो जॾहिं असांजे वजूद के सीधो सौ ख़तरो हूंदो। पहलगाम फालिस फ्लैग ऑपरेशन बैदि भारत तरफां हमले जो इम्कान है। बरतानवी एजेंसी के बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो इंटरव्यू चयाई मुझे बयान के गलत रंग ॾिनो पियो वञे। एक इंटरव्यू दौरान जंग बाबत सवाल थियो हो। मूं चयो हो त जंग बाबत हिकु ॿ ॾींहं अहम आहिनि। जंग बाबति मुंहिंजे बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। मीरपुर ख़ास जलसो कैनालनि जे ख़ात्मे वारे जशन तौर मल्हाईंदासीं। सिंधु दरिया ते को बि कैनाल न ठहण ॾींदासीं। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जूं मीरपुर ख़ास में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो स्टेडियम जे दौरे दौरान ॻाल्हियूं। चयाई कैनाल मनसूबो रद्द थियण वारे अवाम जी ख़्वाहिश अॼु पूरी थी वेंदी। वालरल कश्मीर में भारतीय फ़ौजी जूं वेशियाणियूं कार्रवाइयूं जारी आहिनि। विख विख ते भारतीय फ़ौजी जूं चौकियूं क़ाइमु आहिनि। पहलगाम वाक़े थियण शर्त भारत पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻायो। वालरल कश्मीर में भारतीय फ़ौज कश्मीरियुनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ो करे रही आहे। भारत जो कूड़ हाणे वधीक न हलंदो। सेनेटर इरफान सिद्दीकी जो सेनेट जे इजलास में ख़्यालनि जो इज़हार।
उत्तर वजीरिस्तान में फोर्सिस जो ऑपरेशन 17 खारजी मारिजी विया। ISPR मौजी पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश कंदड़ 17 खारजीन के जहन्नुम बेड़ो कयो वियो। मारिजी वियल खारजीन वटां हथियार ऐं धमाकेदार मादो अथु। उत्तर वजीरिस्तान में 3 ॾींहनि दौरान 71 खारजीन खे मारियो वियो। पाकिस्तान बार काउंसिल पारां केनालन खिलाफ एहतजाज कंदड़नि खे धरना ख़त्म करण जी अपील। पाकिस्तान बार काउंसिल पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी के भेटा पेश। पाकिस्तान बार काउंसिल जो चवणु आहे त केनालन वारो मामलो CCI आॾो रखण वाखाण जोॻो क़दम आहे। समूरनि स्टेक होल्डर्स खे एहतजाज ख़त्म करणु घुर्जे। तकरारी केनाल रद्द कराइण लाइ बबरलो बाईपास वटि वकीलनि जो 11 ॾींहं बि धरणो। मलीर जे बिन कासिम लिंक रोड ते धरणो जारी। उबाड़ो वेझो कमू शहीद डेहरकी में कंदकोट समेत ॿियनि शहरनि में धरणा। धरणनि सबबि सिंध ऐं पंजाब विच में गुड्स ट्रांसपोर्ट मुकमल तौर ते बंदि। चौपायो माल ऐं खाधे पीते जी शयुनि समेत ॿिए सामान सां भरियल ट्रकूं, ट्रालर ऐं ॿियूं गाॾियूं फाथल। वापारियुनि जो चवणु आहे त धरणे सबबि हिन वक़्त ताईं अरबें रुपयनि जो नुक़सान थी चुको आहे। जॾहिं सिंध सरकार केनाल मनसूबो रद्द करे चुकी आहे त पोइ मुज़ाहिरीन धरना ख़त्म करे रस्ता खोलिन। भारत सिंध तास मुआहिदो मुअतल नथो करे सघे। जेकॾहिं मुआहिदो मुअतल थियो त भारत ते आलमी पाबंदियूं लॻी सघनि थियूं। पाक भारत जंगियुनि दौरान कॾहिं बि सिंध तास मुआहिदो मुअतल नाहे थियो। सिंध तास मुआहिदे में तरमीम करे सघिजे थी पर ख़त्म नथो करे सघिजे। अॻूणो अटार्नी जनरल अशतर ओसाफ जी सिंध तास मुआहिदे बाबति ब्रीफिंग चवे थो धुरियुनि जी रज़ामंदी खां सवाइ मुआहिदे में का बि तब्दीली नथी करे सघिजे। सिंध तास मुआहिदो ख़त्म करण जी का बि क़ानूनी हैसियत न आहे। आलमी बैंक सिंध तास मुआहिदे जी ज़ामिन आहे। इलेक्शन कमीशन पीपल्स पार्टी जूं इंट्रा पार्टी चूंडूं तस्लीम करे वरितियूं। नोटिफिकेशन जारी। इलेक्शन कमीशन PPG इंट्रा पार्टी इलेक्शन जो सर्टिफिकेट जारी करे छॾियो। पीपल्स पार्टी 12 अप्रैल ते इंट्रा पार्टी जूं चूंडूं करायूं। पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी खे बिना मुक़ाबले चेयरमैन चूंडियो हो। आई खैबर वेझो प्राइवेट क्लिनिक ते हथियारबंदनि जी काह फायरिंग में डॉक्टर क़तल। अणॼातल हथियारबंद खंडू स्टाफ ते डॉक्टर इमरान इलियास खे क़तल करण बैदि फरार थी विया। शहरियुनि जो चवणु आहे त डॉक्टर मामूल मूजिबि क्लिनिक ते हो त मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि मतस हमलो कयो।